हाणे ज़राअत जी जेका हालत जीअं तव्हां मुख़्तलिफ़ शयूं चई वियो हिकिड़ा कुदरती मामलात बि आहिनि असां वटि क्लाइमेट चेंज जे करे कॾहिं वधीक बरसातूं पवनि थियूं सुकेड़ा बि ईंदा ही बि पर जेके मैनमेड प्रॉब्लम्स आहिनि जेके इंसान जा हथ ठाहियल मसइला आहिनि जीअं हाणे यूरिया ऐं DAP ते जेको ब्लैक थिए थो इहो छो नथो कंट्रोल थिए मूंखे ज़ाहिर आहे ऐं सम्झां थो छो नथो थिए लेकिन भला छा इहो को कुदरती आफ़त आहे ईअं हाणे हीअ त हाणे IMF चई छॾियो त तव्हां रेट न ॾियो पर जॾहिं बेलाल साहिबु रेट मिलियो बि पिए त पोइ वरी कणिक जे मामले में अचे थो सही बारदाणो फूड डिपार्टमेंट कंहिंखे पैसनि ते ॾिए पियो कंहिंजी सिफ़ारिशनि ते ॾिए पियो पर वरी बि को रेट हो कुझु न कुझु हाणे त हीअ मार्केट पंहिंजे पाण खे सेल्फ करेक्शन में वेंदी त केतिरो वठिजे केतिरो ॾिजे केतिरे में वठिजे हाणे इहो आबादकार लाइ मसइलो इहो हुजे थो जो हुनजी अगरि फ़सुलु बीह रही तयारु थी वई हाणे उहो बार्गेनिंग जी त पोज़ीशन में नथो रहे न हुनखे त ज़मीन पंहिंजी आजी करणी आहे हुनखे त फ़सुलु कटे आई आजी हाणे इंतज़ारु करे न सही महीने ॾेढ खां पोइ 2 महीननि खां पोइ असांजो अघु थींदो तेसि ताईं अवल त फ़सुलु ख़राबु थी वेंदी पर फ़सुलु ख़राबु थिए न थिए हाणे आउं ज़मीनदार न आहियां पर ॻाल्हि इहा आहे त हुनखे ज़मीन पंहिंजी आजी करणी आहे त वरी ॿी पोखी करे हाणे ॿी पोखी कीअं करे रेट ई न पियो मिले जीअं हिन दफ़े टमाटनि सां थियो त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन लाइ अच्छा पोइ हिन में जेको एक्सप्लॉइटर क्लास आहे दुनिया में बि मिडल मैन हूंदा आहिनि इहे जेके ट्रेडर्स हुजनि था मिडल मैन हुजनि था ठीकु आहे पर असां वटि चांवर जो फुटी जो कराची में ट्रेडर्स आहिनि सॼी मोनोपोली करे वेठा आहिनि ईअं इंटीरियर में बि जेको कमंद ऐं हिन में जेके मिडल मैन आयल आहिनि त हाली आहे त वीचारो जेको स्पेशली जेको नंढो आबादगार आहे 50 एकड़ खां 100-150 एकड़ वारो उहो त एतिरो बर्दाश्त नथो करे सघे न अच्छा पोइ वॾा आबादगार आहिनि हू त वरी बि सस्टेन करे वञनि था सो आउं इतफ़ाक़ थो कयां सही त हिकिड़ी सूरत ॾाढी ख़राबु आहे ऐं हिन में जेतिरी रिलीफ मतिलबु मैनेजमेंट जे ज़रिए ठीकु आहे सब्सिडी नथी ॾेई सघे हुकूमत बिजली सस्ती नथी कराए सघे यूरिया जी जेका बि भाण जी जेका बि फैक्ट्री प्राइस आहे उनखे घटि नथी कराए सघे उहा बि नथी कराए सघे त भाई घटि में घटि त उनखे जेको फैक्ट्री जो प्राइस आहे उन ते रिटेल प्राइस त ॾियो न माण्हुनि खे पोइ हिन में व्याजखोरी आहे तमामु घणी आबादगार बि पोइ वञनि था पोइ जेको वणे उनखे दवा ॾियनि जेको वणे हू जेके दुकान सो हिकिड़ो पूरो ख़राबु थी वियो आहे सिस्टम पोइ पाणी जी वॾी शॉर्टेज कनि था उनमें इरिगेशन में करप्शन ऐं हीअ सॼा मामलात हुजनि था सो तमामु संजीदगी सां हिनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे हीअ जीअं बसि हिकिड़ो डिपार्टमेंट आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऐं इरिगेशन डिपार्टमेंट हाणे हिन खां किसो चढ़ियल आहे असां वटि रोज़ु नओं फटु एॾो ताज़ो फटु अची लॻे थो ज़ख़्म अचे थो जो पुराणा फट असांखे विसरियो वञनि जी हा तव्हां हीअ ॻाल्हि कयो था हिन खां 2010 में छा थियो टोड़ी बंदि वारो जो किसो थियो 2011 में बि हीअ पासो जेको लेफ्ट बैंक आहे सॼो मुतासिर थियो हीअ जेको ऐं पर ख़ुदा न ख़ास्ता वरी सुभाणे पाणी वधीक आयो त असां वटि छाकाणि त दरिया पाणी खे रस्तो ई नथा छॾी जी हा हुन ते इंक्रोचमेंट थियल आहे पाणी खे अगरि उनजो घस ई न ॾींदा वरी तबाही थींदी तव्हां सही था चओ पाणी छा कजे हाणे उन लाइ लड़ियूं करे करे निड़ी वेहिजी वई आहे नथा कनि था नथा कनि छा कजे ऐं माण्हू बि उन महिल ई दाहूं कनि था पोइ वरी थदा थी वञनि ज़ाहिर जी चयो माण्हुनि जो बि ॾोह न आहे उन्हनि खे बि रोज़ु नओं मसइलो तयारु थी अहिड़ो मिले थो जो पुराणा विसरी नथा वञनि माण्हुनि खे मिसाल जेके माण्हू हीअ जेके खूनी डंपर आहिनि 100-150 माण्हू कराची मारे छॾिया अथनि माण्हुनि खे पंहिंजा प्यारा विसरंदा कोन ज़ाहिर आहे पर ज़ाहिर आहे वक़्तु गुज़रंदो ओचितो जेको बिजली जो बिल अची किरंदो त उहो घर वारो हाणे वेल खे हिते रोए वेही या बिजली जे बिल ते वेही रोए वरी को धाड़ो लॻी वेंदसि वरी कुझु ॿियो थी वेंदसि सो एवरी डे इज़ ब्रिंगिंग न्यू प्रॉब्लम्स त पोइ नेचुरल आहे माण्हू खे पुराणो ज़ख़्म थोरो घटि सूर करे थो